बाबा सिंध पुलिस जी इलाही वॾी महिरबानी आहे जिन मूंखे इन रंधियुनि खां पैसा वठाया न। रंधियूं बिल्कुलु चोर हुयूं, 2 नंबर रनूं हुयूं। सिंध पुलिस जूं वॾी महिरबानियूं। सिंध पुलिस मतिलबु सदको वञा सिंध पुलिस तां। आई लव सिंध पुलिस जिंदाबाद। सिंध पुलिस जिंदाबाद। 300 रुपये में हुन रंधीअ ॾियण पियो ॾिनो त 22,050 रुपया टच ही मोबाइल कढी छॾियो। ॿी माई पासे मां बीठल हुई हुन। चएसि सिंध पुलिस जी महिरबानी, बिना लड़ाई झगड़े मूंखे उफ बि कोन चऊं, मूंखे पैसा बि वठाइणो, मूंखे बोतल बि पियारूं। अञा साहब जो नालो कंदो जे इलाही ज़बरदस्त साहब हो जे पैसा कढाइण। अञा हुन कुतीअ खे गारियूं ॾिनी थी, कुती ॾे सही दया पैसा। अभी वेठियूं परियां आहियूं, 2 नंबरी करियूं पियो त वरी पैसा चोरी करियूं। सिंध पुलिस ज़बरदस्त इहो कमु भलो कयो सिंध पुलिस। मुंहिंजो नालो सैयद वकार शाह आहे ऐं अकबर शाह जो पुटु आहियां। हरूभरू अलाए कंहिं मुंहिंजी वीडियो वायरल कई आहे, भरी आहे। उन माण्हू जे ख़िलाफ़ केस कयो वञे। ठले पट में वीडियो भरियल ऐं बेगुनाह माण्हू या अस्तगफिरुल्लाह तौबा थो करे ऐं कॾहिं हेॾां वञा अस्तगफिरुल्लाह 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 तौबा थो करियां। इन माण्हू जे बारे में इन माण्हू लाइ केस कयो वञे जंहिं मुंहिंजी वीडियो वायरल कई आहे।